अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इस्लामाबाद में राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियां तारा जट। नाज़रीन, असां पंहिंजा जो हिन प्रोग्राम में पनामा वारे केस जे हवाले सां जेको फ़ैसिलो आयो उन जो ज़िक्र कंदासूं, पर ख़ासि ॻाल्हि जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ॿीहर ख़ैबर पख्तूनख्वा जो रुख़ करणु आहे। हुते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां कल्ह मर्दान में अॼु मालाकंड में तमामु वॾा जलसा कया विया आहिनि। आख़िरी भेरो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका एंट्री आहे, एॾो वॾो जलसो वो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 26 दिसंबर 2007 में कयो हो। उन खां पोइ जेके हालतूं पैदा थियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ, जीअं घट घेड़ बंदि कया विया, आम जलसा न करणु ॾिना विया, अवामी नेशनल पार्टी खे बि ऐं MQM बि कया त ताईं उनजो निशानो बणी। पर हाणे जेको हीअ वरी अवामी राब्ता मुहिम शुरू थी आहे, उन जा ईंदड़ इलेक्शन ते कहिड़ा असर पवंदा ऐं पानामा खां पोइ हाणे मुल्क जो सियासी मंज़रनामो कहिड़े पासे पियो वञे, हिन ते ॻाल्हाईंदासूं। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर कालम निगार ऐं तज़िया निगार जनाब सिकंदर हुलियो साहब, ऐं हुन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी जनाब रज़ा खटी साहब। तव्हां उनखे भलीकार। हुलियो साहब, तव्हांजी दानिशवरानी राय असांखे खपे। पाण शुरू करियूं पनामा खां। पनामा जो जेको फ़ैसिलो आयो, इन फ़ैसिले खे जेकॾहिं पाण ॾिसूं, माज़ी में ॻाल्हि थींदी लाहौर ऐं लाड़काणे जी, पंजाब ऐं सिंध जी, त आला अदलिया में जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि में लाहौर खे ऐं लाड़काणे खे मद्देनज़र रखी ऐं पोइ फ़ैसिला कया था वञनि। हीउ फ़ैसिलो जेको आहे इन में तव्हांखे नज़र अचे थो त अहिड़ो को वरी तफ़ावत रखियो वियो आहे, लाहौर जे वज़ीर आज़म खे ते हथु हल्को रखियो आहे, या हिन वक़्तु उहो फ़र्क़ु ख़तमु थी वियो हिन फ़ैसिले खां पोइ लॻे ईअं थो? अता पहिरीं ॻाल्हि त महिरबानी, तव्हांखे यादि आहे त जॾहिं इमरान ख़ान इस्लामाबाद में लॉकडाउन कयो 29 अक्टूबर ते, त असां प्रोग्राम कयोसीं, हीअ जॻह हुजे साॻो चैनल हुजे। उन में तव्हांजो सुवाल इहो हो त अॼु कमीशन ठाहिण जो सुप्रीम कोर्ट ऐलान कयो आहे, उनजो वरितो अथऊं नोटिस ऐं ज़रा कोर्ट में केस वेंदो, टाइम केतिरो लॻंदो। उन्हनि जी बस पे हलियो, कुझु माण्हुनि चयो महीनो 2 महीना, असांखे अंदाज़ो इहो त 5-6 महीननि खां घटि कहाणी आहे कोन। केस हलियो, ज़ाहिर आहे 2 महीननि खां त उहो पेंडिंग में पियो, 4 महीना केस हलियो, 6 महीननि जी वॾी कहाणी बीठी। हाणे जेको केस निकितो आहे, जेका शइ आई आहे, उन में तव्हां ॾिसो त ख़ुदि केस खे सुप्रीम कोर्ट सुलझाइण जे बजाए ख़ुदि मुंझाए छॾियो आहे। मिसाल पहिरीं ॻाल्हि इहा त कोर्ट सॻोरी चए थी त बाबा हाणे उहो सभु ठीकु आहे, कुझु ॻाल्हियूं ठीकु आहिनि, कुझु ठीकु न आहिनि, कुझु इख़्तिलाफ़ी नोट आहिनि, ऐं शुरूआति ई कई अथऊं हिकिड़े माफ़िया ते लिखियल अंग्रेज़ी नॉवल गॉड फादर जे जुमिले सां, त हर वॾी दौलत जे पुठियां हिकिड़ो जुर्म, फॉर एवरी ग्रेट फॉर्चून देयर इज़ अ क्राइम बिहाइंड। त हाणे तव्हां अंदाज़ो कयो त उन मां आहे त कहाणी सॼी जुर्म ऐं इन फॉर्चून ऐं नसीब ऐं वक़्त ऐं भागरी जेको मियाँ साहब जेको पंहिंजे ख़ानदानी तौर ते हाणे प्राइम मिनिस्टर हाउस में इंजॉय पियो करे, उनजी फैमिली बि करे। पर उन हाणे इहो ख़ुदि वॾो सुवालु आहे त कोर्ट ॾे माण्हू विया, कोर्ट पाण चयो, तव्हांखे यादि हूंदो कोर्ट पाण चयो त असीं हिन मामले ते हल था कयूं। हाणे कोर्ट ठाही आहे JIT में ऑफिसर हूंदा सभिनी एजेंसीज़ जा, ऐं सिविलियन ऐं मिलिट्री एजेंसीज़, कल्ह त आर्मी बि चई छॾियो, ISPR ऐं कोर कमांडर मीटिंग में बि इहो इन ॻाल्हि जो उन्हनि कयो आहे रीअफर्म त बिल्कुलु तावन कंदासीं। हाणे उहो कहिड़ी इंक्वायरी थींदी, छा थींदो, त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन वक़्तु सूरत हाल इहो केस जहिड़ो कर सियासी तौर ते कोर्ट बि वॾी सियासत कई आहे, बजाए उनजा कानूनी पासा ॾिसो। कोर्ट वटि केस आयल हो, पहिरीं ॻाल्हि त उन वक़्तु बि असीं चऊं पिया, उहे माण्हू चऊं पिया, सभु माण्हू चवनि पिया त हीअ केस जी नौबत अहिड़ी आहे जो हिन जी जेके इंक्वायरी जा मामला आहिनि, इन्वेस्टिगेशन जा मामला आहिनि, सुप्रीम कोर्ट जो मैंडेट न आहे, या त सुप्रीम कोर्ट कमीशन ठाहे, उनजे जाइ ते हिननि ठाही आहे इन्वेस्टिगेशन पंहिंजो कमेटी जेका JIT। ॿी ॻाल्हि इहा आई त हाणे कोर्ट जेको अवेलेबल मटीरियल हो उन ते को फ़ैसिलो ॾिए, हा फ़ैसिलो बि कोन्हे को, पर अञा ताईं उमेदु लाहिण न घुरिजे। ज़ाहिर आहे हिननि 4-6 हफ़्तनि में इहा कहाणी कंहिं तरफ़ ज़रूरु थींदी, ऐं कोर्ट खे पंहिंजो को न को रुख़ इख़्तियार करिणो पवंदो। जे न कंदी त जेको टोन इमरान ख़ान ऐं आसिफ साहब ऐं मुल्क जे मजमूई तौर ते सियासी धुरनि वरितो आहे, एंटी नवाज़ कैंप, जंहिंमें गो नवाज़ गो वारी कहाणी पई हले, ऐं हर माण्हू कोर्ट जे वर्डिक्ट ते ॻाल्हाए थो, त मुंहिंजो ख़्यालु आहे कोर्ट जे लाइ वॾो लम्हे फ़िक्र आहे त उहा फेन सिटिंग ते बीहण जे बजाए हिकिड़े पासे थी, या मुकमल तौर ते नवाज़ शरीफ़ जे ख़ानदान खे बचाए, हुनखे गवर्नमेंट खे बचाए, या आइन ऐं कानून खे तनाज़ुर में रखी का फ़तवा ॾिए। त हीउ हिकिड़ो बिल्कुलु कोर्ट जो बि इम्तिहान शुरू थी वियो आहे, ऐं हिकिड़ो वॾो मुल्क में सियासी ड्रामो बि शुरू थी वियो आहे, जंहिंजो जेको नतीजो आहे उहो ॿाहिरां घणी देरि न लॻंदी, पर लॻे ईअं पियो त कोर्ट बि जहिड़ो करे मुल्क में माहौल ठाहियो आहे त हर को इलेक्शन जी सियासत करे, इल्ज़ाम तराशी करे, ॾिसे त कहिड़े पासे थी कहाणी वञे। कठी साहब ॾिसो, हाणे जेको अक्सरियती फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले में बि मियाँ साहब खे आजो त करार कोन्हे ॾिनो उन्हनि 3 जज साहिबान, या बाक़ी 2 जज आहिनि उन्हनि त सिधो सो उन्हनि जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। आर्टिकल 184(3) तहत हू नाइल बि कोन पिया करे सघिया बिना इंक्वायरी जे। हाणे जेका JIT ठही आहे
उनजी बि निगरानी वरी बि सुप्रीम कोर्ट जी बेंच कंदी, उनजी नॉमिनेशन बि हिन ई बेंच खे करणी आहे। तव्हां नथा सम्झो त हिकिड़े प्रॉपर वे में सॼो केस वञे पियो ऐं जेको माज़ी में असां ॾिसंदा रहिया आहियूं त मियां साहिबान खे या जेके बि NTPP धुरियूं हुयूं या एंटी एस्टेब्लिशमेंट धुरियूं हुयूं उन्हनि खे जेका फेवर मिलंदी रही, हिन वक़्तु उहा फेवर नज़र नथी अचे। उन्हनि हिन ॾिसो पनामा वारो केस जीअं तव्हां पहिरीं सुवालु उथारियो लाड़काणे ऐं लाहौर वारो, माना उनजो सादो नतीजो आहे 79 में भुट्टो साहिबु, 85 में जूणे जो, पोइ पंहिंजो मोहतरमा जी 2 दफ़ा हुकूमत, ठीकु आहे, ऐं पोइ सजाद अली शाह। माना इन्हनि समूरनि सालनि में जेके फ़ैसिला आया आहिनि उहो एंटी सिंध रहिया आहिनि, ठीकु आहे, माना लीडरशिप जे ख़िलाफ़ु रहिया आहिनि। मूंखे त हाणे हिन सॼी सूरत हाल में जेकॾहिं माना ईअं कंहिं महिल इहो लॻे थो माना तव्हां ॾिसो त नवाज़ शरीफ़ मिठाई विराए थो, उहो खाए थो, इमरान खां विराए थो, खाए थो, माना कामयाबु केरु थियो आहे, हिकु त ॻाल्हि इहा। ॿियो सुवालु इहो पैदा थिए थो त ॾिसो न तव्हांखे यादि हूंदो मियां साहिबु मुंहिंजे ख़्याल में 16 में मई वारे महीने में असेंबली में तक़रीर कई, हुन चयो त पंहिंजे पाण खे पेश कयां थो, ठीकु आहे, पर हिननि 5 ई जजनि उनखे इनडायरेक्ट न पर डायरेक्ट चोर करार ॾिनो आहे। सिर्फ़ु 3 जजनि चयो आहे त तव्हां जो ट्रायल इन सूरत में थियणु घुरिजे त जीअं इहा आख़िरी हुजत आहे उहा ख़तमु थी वञे, त बाबा हे हिननि इदारनि जे साम्हूं पेश थियो। हिते ॻाल्हि जेका घुमी फिरी अचे थी त उहो नैब जंहिं ते ख़ुदि सुप्रीम कोर्ट ऑब्ज़र्वेशन ॾेई चुकी आहे, उनजे चेयरमैन जी पोज़ीशन तकरारी थी चुकी आहे, FIA जी तव्हां कंडीशन ॾिठी त हाणे जेको नार्वे जी माइयुनि सां एयरपोर्ट ते थियो आहे, उन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे। ऐं पहिरें ॾींहुं जीअं वाक़ियो थियो त चौधरी पंहिंजे वज़ीर दाख़िला चौधरी निसार उन्हनि पहिरीं पंहिंजी FIA जे हक़ में ख़ासि ॻाल्हि कई, जॾहिं वीडियो साम्हूं आई त पोइ ख़िलाफ़ु हुयो। मक़सदु चवण जो इहो त जंहिं ॾींहुं फ़ैसिलो आयो उन्हनि चौधरी निसार बि मुबारकूं ॾियण वारनि में शामिलु हुयो, ठीकु आहे न। हाणे हिन सॼी सूरत मां ॻाल्हि जेका साबित थिए थी त इहा जेका JIT आहे इहो रोल पंहिंजो कहिड़ो प्ले कंदी। ॾिसो न स्टेट बैंक में बि हिननि जा माण्हू आहिनि, ACCP में हिननि जा माण्हू आहिनि, नैब में मक़सदु जेकॾहिं असां चऊं इंडिपेंडेंट इदारो आहे, पर तव्हां नथा चई सघो, इन करे हुनजो रोल उते साम्हूं अची चुको आहे। हाणे सिर्फ़ु 2 इदारा रहनि था जेके नॉन सिविलियन आहिनि। कल्ह जेको कोर कमांडर कॉन्फ्रेंस असल में जेका वज़ाहत कई आहे त पाकिस्तान जी फ़ौज पंहिंजो रोल प्रॉपर जेको आहे प्ले कंदी, असल में एतज़ाज़ अहसन जी उन इल्ज़ाम जो जवाबु ॾिनो वियो आहे बुनियादी तौर ते, जंहिंमें हुन चयो त DGISI जा मरियम नवाज़ सां रिश्तेदारी आहे, ऑन रिकॉर्ड टेलीविज़न ते उहो चई चुको आहे त उहो तरदीद करे या मुंहिंजी ॻाल्हि जी तरदीद करे। हाणे इन सॼी सूरत हाल में मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त पीपुल्स पार्टी जो जेको मौक़िफ़ हो उहो ॾाढो शानदार रहियो आहे। नारीन हलो था ब्रेक ते, असां गॾु रहियो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भली कर सिकर जेका हाणे खटी साहिबु ॻाल्हि पिया कनि, माना हिकिड़ो त JIT जेके हूअं सूबाई हुकूमतूं ठाहिनि थियूं, कराची में तव्हां ॾिसो केतिरियूं JITs थियूं, डॉक्टर आसिम जी थी, सूरत मिर्ज़ा जी थी वग़ैरह, जेके दहशतगर्द ॿिया। ही पाकिस्तान जी तारीख़ में पहिरीं JIT आहे जंहिंजी निगरानी सिधी सी सुप्रीम कोर्ट कंदी। नॉमिनेशन बि जीअं सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त नॉमिनेशन बि 5 रुकनी बेंच कंदी, नाला घुराईंदी, ऐं उनखां पोइ जेका सॼी प्रोसीडिंग थींदी आहे हर 15 ॾींहं खां पोइ रिपोर्ट हुन JIT खे सुप्रीम कोर्ट जी ख़ासि बेंच खे पेश करणी आहे। ऐं छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में FIA नैब मां माण्हू अहिड़ा कोन हुआ जिन अची इंक्वायरियूं कयूं, ऐं जेका उन वक़्त जी हुकूमत हुई उनजे ख़िलाफ़ु हुसैन असगर वारा ॿिया उन्हनि रिपोर्ट्स ॾिनियूं, त तव्हां सम्झो था सॼी नैब हुकूमत जे हुन में आहे, चंबे में चेयरमैन नैब चलो उन ते ऑब्ज़र्वेशन आहे सुप्रीम कोर्ट जी, या FIA में बि कुझु माण्हू आहिनि, पर अहिड़ा ईमानदार अहिड़ा दुरिया माण्हू कोन्हे जेके सॼी इंक्वायरी करे सघनि ऐं हिन सॼे मामले खे कंहिं मंतकी अंजाम ताईं पहुचाइनि। तव्हां पहिरीं ॻाल्हि त 2 ॻाल्हियूं, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो पहिरियों दफ़ो थियो आहे जो सुप्रीम कोर्ट इन तरह जी JIT फॉर्म कई आहे। इन खां अॻु में हाणे 2 ॻाल्हियूं हलनि थियूं, इन तरह जी JIT फॉर्म कई, इहो कोर्ट खे अलाए कहिड़ो मंतक सम्झ में आयो, हालांकि इन्हनि ई ऑफिसरनि खां कोर्ट घुराए जीअं 4 महीना केस हलियो, अञा 2 महीना ॿिया हलाइनि हा, इहे सॼियूं ॻाल्हियूं कोर्ट पुछी वठे हा ऐं कंहिं न कंहिं नतीजे ते पहुचे हा।
हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿियो इहो जेको अचानक मुल्क में यूफोरिया थी वई आहे, वाह 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 वाह, त ISI ऐं MI जा नुमाइंदा उन हूंदा। भई अॻ में बि अलाए केतिरियूं JITs आहिनि जिन में ISI ऐं MI जा नुमाइंदा रहिया आहिनि, अस्करी इदारनि जो इनपुट रहियो आहे, रेंजर्स रही आहे, आसिम हुसैन जे केस खां वठी अलाए कहिड़ा कहिड़ा केस आहिनि, छा उन्हनि केसनि जो छा थियो, उहे ॻाल्हियूं किथे पहुतियूं। मूंखे त लॻे थो त इहो सॼो मरहलो ईअं आहे जो हाणे कमीशन ठाहे कोन पिया सघनि, कमीशन जज ठाहिनि हा त इख़्तियार हलियो वञे, या ॿिए तरफ़ हिकिड़े माण्हू जज वटि या ॿिनि वटि जेका जुडिशियल कमीशन हुजे या मामले खे डिस्पोज ऑफ करे न पिए सघिया, मियां साहिब खे सज़ा ॾेई न सघिया। पोइ हाणे इहे JIT लॻे इहो थो हिकिड़ी आयवॉश आहे, उन में चलो हाणे जेका बि सूरताल बीहंदी वञी, पर हाणे वरी कोर्ट हिन वक़्तु मातहत थी वई कंहिंजे, माना मातहत उन तरह सां न, हूअं त सुपरवाइज़ कंदी, पर जेको डेटा, जेके सबूत, जेके दलील, जेके साबितियूं शाहिदियूं ॾींदी JIT प्रोवाइड करे, या जेका बि आॾी पुछा कंदी मियां साहिब खां, उनजे ख़ानदान खां, त इन जो हाणे इहो ॾिसणु ऐं मां त उहे कहिड़ी पुछा कंदा, सवाल कहिड़ा हूंदा, जवाब कहिड़ा ईंदा, कहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं, प्रोसेस कीअं थींदियूं, पोइ कोर्ट कहिड़े नतीजे ते पहुचे। सो मूंखे ज़ाती तौर ते घणी का उमेदु पहिरीं ॻाल्हि त न हिन JIT मां आहे, न वरी इहे जेके अस्करी इदारनि जे इनपुट सां ठहियल JITs जूं अॻियनि रिपोर्ट्स मां आहे। लॻे ईअं पियो त हीउ सॼो मामिलो आहे, सॼे मामले खे कवरअप करे ऐं हिननि जी का जिंद आज़ादु करण वारी ॻाल्हि आहे। पर कोर्ट जंहिं तरह सां हिन मामले में अगरि जिंद आज़ादु मियां साहिब ऐं हुनजे ख़ानदान जी कराई, ऐं जेको मुल्क में बहरान सियासी तौर ते ठहे पियो, कानूनी तौर ते शायदि बहरान न थी सघे, ज़ाहिर कोर्ट का अख़्तियार आहे, सुप्रीम कोर्ट को फ़ैसिलो ॾेई सघे, उनखां पोइ जेके बि का शिकायत आहे उहो रिव्यू वञी सघे थो, उनखां पोइ ईअं भुट्टे साहिब खे जेके शहीद करे छॾियऊं उहो बि ॿाहिरि कोर्ट फतवा ॾिनी, ऐं मोहतरमा जो ॿई हुकूमत जी कोर्ट फतवा ॾिनी, जुनेद साहिब वारी ख़ैर हुकूमत उन बहाल कई कोर्ट, पर तेसिताईं मामिलो अॻिते वधी चुको, मियां साहिब जा मामला कई अहिड़ा फ़ैसिला आहिनि, त हाणे कोर्ट जे लाइ ख़ुदि वॾो इम्तिहान आहे। हीउ अहिड़ो पिंडोरा सियासी बाग़ आहे, मूं तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो त इलेक्शन खां अॻु में हिननि मुकमल सियासत खोले छॾी आहे। खट्री साहिब वक़्फ़े में ॻाल्हि पे कई त मुल्क में अख़लाक़ियात जो जनाज़ो निकिरी वियो, माना जॾहिं एॾी वॾी फतवा जेका इंटरकॉन्टिनेंटल स्कैंडल हुजे, पैनामा लीक्स जो, उनजो बुनियाद ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू ई तव्हां हिन खां कयो, फॉर एवरी ग्रेट फॉर्च्यून देयर इज़ अ क्राइम बिहाइंड, हर वॾे वक़्तु ऐं पैसे खां पुठियां जुर्म जी बि हिकिड़ी पनाह हूंदी आहे या साबिती हूंदी आहे, त इहो कोर्ट जे लाइ वॾो इम्तिहान आहे। पर उन में मूंखे जेको लॻे थो त सियासी धुरनि खे वधीक इन सां अहमियत मिलंदी आहे, जेको जंहिं तरह सां इमरान ख़ान ॻाल्हाए पियो, तव्हां ॾिसो खुली तौर ते हुनखे ग्राउंड मिली चुको आहे। हाणे ॿिन्ही सूरत हालत में इमरान ख़ान जाइज़ बि आहे, हेॾां ॿांह ते पटी ॿधियो वेठो आहे एहतजाज जी, हेॾां मिठाई बि खाए वेठो। ज़रदारी साहिब त ठीकु चयो आहे, बाबा तव्हां मिठाइयूं बि खाओ था ऐं पटियूं ॿधो था, एहतजाज जूं आयो कहिड़ी भला, त अहिड़े त मियां साहिब वारनि जे लाइ बि इहो प्रॉब्लम आहे त मियां साहिब वारा छा ते पिया ख़ुशी मनाइनि। जे इख़्तिलाफ़ी नोट जी ॻाल्हि आहे, यकीननि तव्हां ॾिसो 550 सिफ़नि जी हिकिड़ी फतवा आई, उन में हर तरह जी ॻाल्हि अची वई आहे, इख़्तिलाफ़ी नोट बि आयो आहे, ऐं जज सां क्लियर कोन कयो आहे, या त फ़िलहालु मामिलो अंडर इन्वेस्टिगेशन रहंदो। पोइ हाणे इंक्वायरी जुडिशियल जेका तव्हांजी आहे JIT, उहा तव्हांखे कहिड़ो सबूत ॾिए थी, उन बुनियाद ते तव्हां वरी ॿियो नतीजो कहिड़ो अख़ज़ कयो था। तेसीं ताईं मियां साहिब जी पोज़ीशन ॾाढी बुरी हालत में रहंदी, ऐं गॾोगॾु मियां साहिब जे ख़ुदि टीम ते ऐं सिविल मिलिट्री तालुकात, हू जेको तव्हांखे यादि आहे त डॉन लीक्स वारी रिपोर्ट आहे, उहो बि ॾिसो उहो कहिड़े पासे थो बीहे, अॼु सुभाणे हुनजो फ़ैसिलो बि थियणो आहे, त इम्तिहान ई इम्तिहान आहे हुकूमत जे लाइ, मियां साहिब जे लाइ। खट्री साहिब हिकिड़ी त सोच इहा आहे जेका हाणे हुलियो साहिब जेका ॻाल्हि कनि पिया, ॿी सोच इहा आहे त जेको हेसि ताईं हुकूमत जे माण्हुनि, वज़ीरनि, नुमाइंदनि, जेके MNA सेनेटर सभिनी चयो पिए त हीअ रदी जा काग़ज़ आहिनि, हिन में त सुभाणे वञी पकोड़ा विकबा, हिननि जी का हैसियत ई कोन्हे। हाणे उहे काग़ज़ जेके रदी जा टुकड़ा ई हुआ, उनजे बुनियाद ते इहो फ़ैसिलो आयो आहे न, ऐं उनजे बुनियाद ते इख़्तिलाफ़ी नोट जेको ॿ सीनियर तरीन जज आहिनि, उहे चवनि था त मियां साहिबु अहल बि न आहे रहियो, सादिक अमीन बि न आहे रहियो। हाणे JIT ठही आहे, JIT जो मक़सदु छा आहे, जेका ॿी सोच आहे, ॿी सोच उनजो चवणु इहो आहे त JIT में हिननि खे मनी ट्रेल जेका हिते ई साबित न करे सघिया, उहा हिननि खे साबित करणी आहे हिन JIT जे अॻियां। जेकॾहिं न साबित करे सघिया त वरी इहो साॻियो ई फ़ैसिलो, इहो तलवार लटकी रहंदी। त इन में कहिड़ो मनफ़ी शइ थी निकिरे, जेको हुलियो साहिब बार बार चवनि पिया त हीअ लॻे कोन थो, हिन मामले खे लही मिटी करण जी कोशिशि पई थिए, तव्हांखे लॻे थो ईअं आहे? न, मुंहिंजो ख़्याल में जीअं साईं ॻाल्हि कई कमीशन वारी, त जेकॾहिं फ़र्ज़ु करियो कमीशन ठहे आहे, कमीशन बि बुनियादी तौर ते सिफ़ारिशूं ॾींदी आहे, वरी फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खे ई करिणो हूंदो आहे। JIT फ़र्ज़ु कयो जेके बि सिफ़ारिशूं ॾिए, सुवालु इहो आहे, मूंखे तव्हां ॿुधायो त जेको प्राइम मिनिस्टर हुनखे FIA जो एडिशनल डायरेक्टर या एडिशनल सेक्रेटरी जेकॾहिं सॾाए थो डायरेक्टर, त प्राइम मिनिस्टर खां छा पुछंदो, कीअं कंदो? नेब जो को बि ऑफिसर छा प्राइम मिनिस्टर खां पुछंदो? ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ हो जेके ॿ पुट आहिनि मियां साहिब जा, उहे त आहिनि बरतानवी शहरी, छा असांजे कानून में हिन ॻाल्हि जी इजाज़त आहे त उहो उन्हनि खे उतां नोटिस ज़रिए सॾाए सघे? इहो बि सुवालु आहे।
अच्छा, मरियम नवाज़ जंहिंजे करे सॼी सियासत जेको आहे हेठि मथे बीठी हुई, तव्हां नोट कयो आहे त जंहिं ॾींहुं फ़ैसिलो आयो उन ॾींहुं जेके ख़ासि करे नून लीग जूं जेके आहिनि MNAs औरतूं, हुननि चयो त असां त मिठायूं विरायूं इन करे था न मरियम नवाज़ खे क्लीन चिट मिली वई। इट मीन्स त सॼो मामिलो घुमी फिरी आयो ई उते पे, डॉन लीग्स में बि उन ते पे आयो, हिन में बि उन विया, तंहिंजे करे हिन केस मां त सॉरी मरियम खे कढी विया आहिनि। नंबर 1 13 सवाल आहिनि, उनमें त मरियम बचे थी, उदय पिया पेपर मिल्स बचे थी, इसाक डार बचे थो, तव्हां सवाल सभु पढ़िया आहिनि? सभु सवाल पढ़िया आहिनि। ॻाल्हि इहा त इहे सवाल पुछंदो केरु? GIT सुप्रीम कोर्ट में मां असुल ॻाल्हि इहा त हुननि खे साबित मनी ट्रेल ॾियणी आहे न, मनी ट्रेल साबित न करे सघिया आहिनि, पंहिंजी मनी ट्रेल साबित कनि, कतरी ख़त ज़ाया थी वियो वियो न, हिकिड़ो क्रिमिनल हाणे प्रोसीडिंग शुरू थी वई न, हिन सॼे जे बुनियाद ते क्रिमिनल प्रोसीडिंग हाणे शुरू आहिनि। GIT मीन्स क्रिमिनल प्रोसीडिंग, हाणे उन में हिननि खे सबूत ॾियणा आहिनि, सुभाणे सबूत ई नथा ॾियनि, बेंच कहिड़ो फ़ैसिलो कंदी? पहिरीं ॻाल्हि इहा त पुछा कयो त इहो बेंच मौजूदु आहे या टुटी वियो? इहो बेंच नॉमिनेशन ताईं जेको फ़ैसिले में आहे त नॉमिनेशन हिन बेंच खे 7 ॾींहंनि में करणी आहे, उहो कंदो, उन खां पोइ चीफ जस्टिस स्पेशल बेंच ठाहींदो, वरी नओं बेंच ठाहींदो। मक़सदु इहो त हाणे 60 ॾींहंनि में हे जेका सूरताल वञे पई, हे जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, आउं तव्हांखे ॿुधायां पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी इलेक्शन जी मुहिम शुरू करे चुकी आहे, ऐं हुन माना हाणे जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जी मीटिंग ज़रदारी हाउस में थी आहे, उन में हिननि इहो तय कयो आहे त हर सूरत में डिसंबर में ही हुकूमत ख़तमु थियणु घुरिजे, छाकाणि त जेकॾहिं फेबरवरी ताईं इलेक्शन नथा थियनि त मार्च में हिननि जे लाइ इशू पीपल्स पार्टी सेनेट इलेक्शन ॾिना, ऐं सेनेट इलेक्शन में सॼो ताक़त जेको तवाज़न आहे उहो बिगड़ी वेंदो, नून लीग अक्सरियत में हली वेंदी। ऐं हिन वक़्तु बि मुंहिंजो ख़्यालु आहे त भली फ़ैसिलो अख़लाक़ी तौर ते मियां नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु आयो, पर उनखे उनजे वोट खे मुंहिंजो ख़्यालु आहे को फ़र्क़ु कोन पियो आहे पंजाब में। हा, मगर इहो हाणे 2-4 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे न, सूरताल हिन मुल्क में त कलंदर जी मज़ार खां पोइ साईं माण्हू चयो घोड़ा थी, ॻाल्हि वरी मिशाल खान वारो मामिलो आहे, वरी उहो गुम थी, उनखे वरी हे केस खाई वियो, हाणे हिन खे सुभाणे डॉन लीग्स खाईंदी, डॉन खां पोइ वरी को ॿियो इशू अची वेंदो, हिते त माना इशूज़ बेस्ड सॼो तव्हांजो हले थो न। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त JIT मां जेका छा त जीअं तवक़ो पाकिस्तान जे माण्हुनि खे इहा हुई पानामा में त को सुप्रीम कोर्ट उनखे कोई कंध ते हथु रखी मारे छॾींदी जा, अहिड़ी क़िस्म जी सूरताल मूंखे अलाए छो नज़र अचे थो त कोन थी। इन करे त जेके बि ॿिनि नॉन सिविलियन खां सवाइ बाक़ी जेके बि इदारा आहिनि उहे एग्जीक्यूटिव मातहत आहिनि हिननि जे वज़ीर आज़म जे, तंहिंजे करे मूंखे नथो लॻे। न जेका हाणे खटी साहब ॻाल्हि कनि, पीपल्स पार्टी चए थी त डिसंबर में इहा हुकूमत वञणु खपे, कहिड़ो वे आहे? चलो मियां साहिब खे सुभाणे सुप्रीम कोर्ट जो हिन डिसीजन खां पोइ GIT जी रिपोर्ट अचे, उनखे नाअहल करार ॾेई छॾनि, त उन्हनि वटि त ऑप्शन आहे मुतबादिल वज़ीर आज़म आणनि, हुकूमत कीअं ख़तमु थींदी जेको पीपल्स पार्टी चाहे पई? पार्टी अंडर प्रेशर आहे PTI जी तरफ़ खां, इहो मुतालबो पैनमा में केस में बि धुर थी, PTI जी ताक़त वधे पई, PTI पीपल्स पार्टी खे पोइ इलेक्शन में कटे चुकी, पंजाब में बुरी तरह ते ॾिसो त उहा अल्टरनेट बि अची वई, PTI जे हिन एमरजेंसी खां पोइ पीपल्स पार्टी ते वॾो प्रेशर रहियो आहे 3-4 सालनि में, त बाबा तव्हां कुझु कयो, हिन पैनमा में बि सॼो फाल प्रेशर रहियो। हाणे जॾहिं फतवा अची वई आहे जजमेंट खां पोइ त वारा पीपल्स पार्टी जी हाणे बि नथी मौक़िफ़ रखे त प्राइम मिनिस्टर वारो, ऐं उन में एतज़ाज़ हसन जी ॻाल्हि मां कोट कयां, हू थो चए त प्राइम मिनिस्टर जो अख़लाक़ी तौर ते या हूअं बि मुतालबो इस्तीफ़ा जो डिमांड करणु कोई गैरक़ानूनी अमल न आहे। हा, रस्तो असां कहिड़ो अख़्तियार था कयूं प्राइम मिनिस्टर खे हटाइण जो, धणूं था आणूं, उनखे डिथ्रोन था कयूं, उन ते केसिस था कयूं, ॿियो तरीक़ेकार आहे, एजिटेशन था कयूं, त सियासी अमल जो ॿियो आख़िरी साल त पीपल्स पार्टी पंहिंजी सर्वाइवल त ॾिसंदी न। खट्टी साहिब जीअं चयो था, ॾिसो कैंपेन शुरू थी चुकी आहे, ख़ुदि ज़रदारी साहिब हिन CC इजलास खां पोइ जंग वियो, मर्दान अॼु मालाकन में सिंध में मामिलो हले पियो, इमरान ख़ान सिंध दादू पहुची चुको आहे, ऐं हाणे हर को मियां साहिब अॻु में जेकबाद हो, उनखां अॻु में तव्हां ॾिठो ठटे हो, ठटे खां ॾिठो त हैदराबाद में हो, त हर कंहिंजे पंहिंजे डोमेन में पियो वञे, हर को पंहिंजो क़िलो बि संभालींदो ऐं गॾो गॾु मुल्क जो ख़्यालु बि रखंदो, त इन करे पीपल्स पार्टी त अंडर प्रेशर आहे। उनखे उहो त ठीकु आहे, डिसंबर में हुकूमत कीअं ख़तमु कंदा? हुकूमत ख़तमु करण जो मूंखे त को तरीक़ो सम्झ में नथो अचे। हिकिड़ो इहो आहे त या त एजिटेशन, ॾिसो हाणे पहिरीं ॻाल्हि थी गर्मी गुज़रे, ऐं गर्मियुनि खां पोइ ईदूं गुज़रनि, ऐं महरम शरीफ़ बि गुज़रे, पोइ वरी नई का एजिटेशन जी लहर जेका आहे उहा अक्टूबर नवंबर में थिए, डिसंबर में वञे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेसिताईं टेम्पो टुटो त पोइ ॿीहर बहाल करणु मुश्किल हूंदो। इमरान ख़ान 2 महीना इंतज़ारु कंदो, ऐं उनजो लॉजिक इहो आहे त मै शदीद गर्मियूं आहिनि, ऐं
जून रमज़ान शरीफ़ आहे। उन खां पोइ जुलाई अगस्त में ॾुखिया महीना आहिनि। जुलाई खां पोइ मूंखे त हाणे ॿी हिकिड़ी हुकूमत जी मूंखे अलाए छो लॻे थो त का क़िस्मत ज़ोर आहे त ॿुधूं पिया त प्री मॉनसून को ॾाढी ख़तरनाक क़िस्म जी अचणी आहे। उन में जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल आहे त मुमकिन आहे की वरी सियासी उन्हनि खे मुमकिन आहे बचत थी वञे, पर क़ौमी असेंबली सेनेट में जेका सूरत हाल नज़र अचे थी उहा हाणे इहे ऐवान हलणु न ॾींदा, इहो तइ थियल आहे। ऐं इहे जेकॾहिं नथा हलणु ॾियनि त हुकूमत अख़लाक़ी तौर ते माना ॿियो दफ़ो वधीक कमज़ोर थींदी। ऐवान हलाइण न ॾींदा। नंबर 1 मुशरफ जे दौर में कहिड़ो हलाइण ॾिनो ऑपोज़िशन? तव्हांखे यादि हूंदो एम एम ऐं पीपल्स पार्टी मुशरफ वर्दी न पिला थी कहिड़ी हालत हूंदी, हुकूमत हली पे न हिकिड़ो त खटरी साहब तव्हां ॾिठो सीन, ऐवान न हलंदो, ॿई असेंबलियूं सूबाई असेंबलियुनि में गोड़ रहंदो। ॿियो एजिटेशन ज़ाहिर आहे इन करे नवंबर डिसंबर पॉसिबल थी सघे थी जो तेसीं ताईं अगस्त सेप्टेंबर में को न को कोर्ट जो फ़ैसिलो अची वेंदो हतमी तौर ते, जंहिंजे बुनियाद ते तव्हां वरी री एनर्जाइज़ कंदव, वरी एक्टिवेट कंदव। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी इहा ॻाल्हि त ॿी जेका खट्टी साहब ॻाल्हि कई त अचे पई मार्च में इलेक्शन सेनेट वारी, उहा सेनेट इलेक्शन न पीपल्स पार्टी खे सूट थी करे, न तहरीक इंसाफ़ खे थी करे। ज़ाहिर आहे हिकदमि उन खां पोइ ईअं पीपल्स पार्टी जीअं अॻ में एब्सोल्यूट मेजॉरिटी में हुई सेनेट में, नवाज़ लीग एब्सोल्यूट मेजॉरिटी में अची वेंदी, जंहिंजो मतिलबु आहे अॻियां वरी 10 साल जेका बि फेडरल गवर्नमेंट ईंदी उहा कंहिं न कंहिं हवाले सां लेजिस्लेशन जे लाइ या आम बजट जे लाइ ॿियनि मामलनि जे लाइ वरी बि नवाज़ लीग जी मोहताज रहंदी। इन करे ज़ाहिर सियासी माण्हू त सभु पता सोचींदा न, सेनेट इलेक्शन बि सोचींदा, मौसम बि सोचींदा, टाइम लाइन बि सोचींदा, उन खां पोइ फ़ैसिलो बि सोचींदा। ऐं मोर ओवर हिन वक़्तु ॾिसो मियां साहब आहे त अंडर थ्रेट न हर तरफ़ खां, जीअं तव्हां बि चओ पिया त जजमेंट में को क्लियर न आहे। चलो क्रिमिनल प्रोसिक्यूशन में बि वरी को रगड़ो अची वञे, मे बि बेच नए सिर रिकॉन्स्टिट्यूट थिए ऐं उहे बेच जा जजिस हिन खे इन तरह जो फ़ाइदो न ॾेई सघनि, रिलीफ न ॾियनि या हिन को रगड़ो ॾेई छॾनि, त इहे सभु शयूं हलंदियूं। सियासतदान त ज़रा हर को पंहिंजी ॻाल्हि पेश कंदो। उन में चांसिस इहे आहिनि त नवाज़ लीग जो आख़िरी साल आहे ऐं तव्हां ॾिसो त हुननि खां ख़ुदि बिजली वारो मसइलो बोरान कंट्रोल न थियो, असेंबली बि नथी हले मैनेज थिए उन्हनि खां, अंदरूनी बोरान बि ख़ुदि चेयरमैन सेनेट जो ईअं रिज़ाइन करण जी धमकी ॾियणु, हलियो वञणु, कावड़जी वञणु, माना इन खां वॾी तोहीन न आहे फेडरेशन जी त तव्हां टाइम हिकिड़े ब्रेक जो थियो आहे। नारीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहियो। वेलकम बैक नाज़रीन। खटी साहब हिकिड़े पासे हाणे पनामा वारो इशू आहे, ज़ाहिर आहे हुनखे सभु सियासी पार्टियूं केस कराईंदियूं। असां ॾिठो त 2013 जी इलेक्शन में केॾी मुश्किल सूरत हाल हुई, ख़ासि करे जेके लिबरल ऐं तरक़ी पसंद जेके धुरियूं हुयूं पाकिस्तान जूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी, कंहिं हद ताईं MQM, बलूचिस्तान में त उहो ई सूरत हाल तमामु ख़राबु हुई। हाणे सूरत हाल कुझु चेंज नज़र अचे पई जो ज़रदारी साहिबु पहिरीं त असां ॾिठो इस्लामाबाद में खुलेआम बनिगला हलियो वियो, वरी जंग हलियो वियो, हाणे KP जेको सभिनी खां ख़तरनाक इलाइक़ो उते वञी पहुतो आहे। त हाणे सम्झो था इहो जेको माहौल साज़गार थियो आहे, इन जो फ़ाइदो थींदो इन्हनि लिबरल क़ुवतुनि खे, ख़ासि करे पीपल्स पार्टी या KP में ख़ुदि अवामी नेशनल पार्टी खे? इन करे त कल्ह जेको मर्दाना वारो जलसो हो उहो असां हुते जॾहिं हुयासीं त मुंहिंजो ख़्यालु आहे त 4 वॻे ताईं माण्हू मुंहिंजे ख़्याल में 1500-2000 हुया पिंडाल में। तो असां रिपोर्टर पाण में डिस्कस कंदा रहियासीं, मुंहिंजो हीअ त कमु लही वियो, त हिननि जो सॼो ख़र्चु ॿुॾी वियो। पर तव्हां बिलीव कयो त उन कलाक खां पोइ माण्हुनि जी अचणु शुरू थिया आहिनि त तमामु घणा माण्हू हुया, सॼो पिंडाल भरिजी वियो, ॿी साइड बि भरिजी, ऐं 600-700 जियाल हुआ जिन जेको सिक्योरिटी गेट हो उन मां गिणण जी कोशिशि कई, उनखे पुलिस ॾाढो रोकियो ऐं ॾाढो कामयाबु जलसो हो। अॼु मालाकंड वारे जलसे जा जेके फ़ोटो आया आहिनि उन मां बि साबित थियो आहे त ॾाढो कामयाबु जलसो आहे। माना इन मां उते कल्ह जेके साफ़ आहिनि उन सां मुलाक़ातूं थियूं, त इहो मुंहिंजी कल्ह उन सां कचहरी थी, जो गवर्नर हो अहमद फराज जो मसूद कौसर नालो मसूद सां, मूंखे हुन इहा ॻाल्हि कई त इहे जेके 2 ऑपरेशन थिया आहिनि ज़रब अज़म ऐं रद्दुल फ़साद, इन जो हिकिड़ो फियर क्रिएट थियो आहे। जी हुननि तालिबान पंहिंजो ख़ौफ़ क्रिएट कयो, उनखे हिननि धकियो आहे, स्पेस क्रिएट थियो आहे। सिधी ॻाल्हि आहे त जॾहिं पॉलिटिकल फोर्सिस खे तव्हां स्पेस ॾींदो त पोइ रांदि करण में मज़ो अचे थो। त ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके बि धुरियूं हुकूमत में रहनि थियूं उहे नुक़सानु कंदियूं आहिनि पंहिंजो, माना 5000 माण्हुनि खे नवाज़ीनि थियूं त 50,000 माण्हू नाराज़ था थियनि। साॻी सूरत हाल इमरान ख़ान सां आहे हुते,
त ANP बि चाहे पई कुझु गेन करे, कुझु पीपल्स पार्टी करे। मूंखे त कल्ह महसूसु थियो त कोई हिकिड़ी MLA जी सीट आहे, को 2-4 MP जी सीटूं मर्दान मां। इन क़िस्म जो हिननि प्लान इहो कयो त ख़ैबर पख्तूनख्वा में ANP, पीपल्स पार्टी, JUI ऐं ॿियनि फोर्सिस सां गॾिजी ही हिते आफ्ताब ख़ान शेरपाव सां गॾिजी हुकूमत ठाहिजे। ऐं हिते वफ़ाक़ में असल में जी हाणे आसिफ अली ज़रदारी इहो तासुर ॾियण जी वाज़े कोशिशि कई आहे त असां अचूं पिया वफ़ाक़ में। पर मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध खे क्लियर करण सां या तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा में का गॾियल हुकूमत ठाहियो, उन सां इन ॻाल्हि जा इम्कान कोन था पैदा थियनि त को तव्हां हुकूमत ठाहियो वञो। पर इहो आहे त अपोज़िशन ॾाढी मज़बूत हूंदी ईंदड़ जेका बि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां नॉन सिविलियन जेके फोर्सिस आहिनि उन जे पासे वञो त उन जे रवैयनि मां असांखे जेका ॻाल्हि महसूसु थिए थी उहा इहा आहे त हू हर सूरत इहे ॻाल्हियूं चाहिनि थियूं त नवाज़ शरीफ़ हाणे बोझ थी पियो आहे, माना हुननि जे कंध में पइजी वियो आहे। तव्हां ॾिसो न 14 में धरणा हुआ न सघंदा 14 वारा धरणनि में आसिफ अली ज़रदारी हिन जी हुकूमत बचाई या जनरल राइल बचाई, या उन खां पोइ जेका सूरत हाल रही आहे उन में जनरल राइल ऐं हिननि कोशिशि कई आहे त कंहिं न कंहिं सूरत में इहो तासिर ॾियण जी कोशिशि कई त जनरल राइल हिननि खे धकियो आहे। हालांकि जेके नतीजा असां ॾिसूं था उन में ईअं न आहे, नतीजनि में ईअं थो लॻे त हुनखे बचायो। जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी 14 में हिननि खे न बचाया ऐं जनरल राइल न हुजे त उन वक़्तु पोज़ीशन इहा हुई न बचंदा। पर हाणे जेका सूरत हाल थी वई आहे उन में ही हुकूमत इंतिहाई माना दिफ़ाई पोज़ीशन में हली वई आहे। केतिरो वक़्तु पाण खे बचाए थो सघे उहा ॿी ॻाल्हि आहे। पर तव्हां सम्झो त पाकिस्तान में इलेक्शन मुहिम वक़्त खां अॻु में साल अॻु में शुरू थी वई आहे। त इलेक्शन मुहिम त शुरू थी वई, पर जेका ॻाल्हि वरी पोइ आहे त जेके दुनियूं आहिनि जमहूरी, ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी या ॿियूं, उहे त चवनि थियूं त माना असेंबलियूं घटि में घटि पंहिंजो मुद्दो पूरो कनि। मियां साहिब ते हुननि जा एतिराद आहिनि, नाल थिए थो, मुतबादिल वज़ीर अज़म अचे थो, छो त हाणे 18 आईनी तरमीम खां पोइ सवाइ वज़ीर अज़म जे बाक़ी ॿिए कंहिं वटि बि को इख़्तियार कोन्हे त हुकूमत खे या असेंबलियुनि खे घर भेड़ो करे। त हिकिड़े पासे इहा सूरत हाल। ॿियो ज़रदारी साहिबु होॾां वियो, पर असां ॾिठो त सिंध में हींअर जेकॾहिं असां ॾिसूं त इन्हनि पीपल्स पार्टी जा जेके 10 साल पूरा आहिनि उन में हिकिड़ो भेरो फंक्शनल लीग जेको ॿिठे निज़ाम खां पोइ हैदराबाद में जलसो कयो ऐं हिकिड़ी मूवमेंट ठही, तॾहिं असांखे लॻो त को तहरुक पैदा थिए पियो, का शइ नई अचे पई। ॿियो हाणे लियाकत जतोई जेको जलसो करायो दादू में इमरान ख़ान जो, त उन में जेका माण्हुनि जी शिरकत आहे या उनखां पोइ हाणे असांखे नज़र अचे पियो त ॿिया माण्हू बि तहरीक इंसाफ़ हाणे ॾिसणु उन्हनि शुरू कयो आहे। तव्हांखे लॻे थो इलेक्शन 2018 में जेका आहे उन इलेक्शन ताईं को सिंध जो मंदरु, सियासी मंदरु तब्दील थींदो, को PTI या ॿियूं कुवतूं बि, नून लीग जो न्याल हाशमी त चए थो त ईंदड़ सिंध जो वज़ीर आला मुस्लिम लीग नून जो हूंदो, त छा पीपल्स पार्टी खे दॿा में हूंदी हाणे सिंध में? ॾिसो हाणे जेका तव्हांजी आख़िरी ॻाल्हि आहे सवाल जी, त सिंध में को मुतबादिल हुजे ऐं अॻे टर्म में का ॿी गवर्नमेंट ठहे, उनजा त हिकिड़ा 2 इम्कानात थी सघनि। हिकिड़ो त पीपल्स पार्टी जी कैंप खे एॾो तव्हां सोढ़ो कयो, PTI, नवाज़ लीग ऐं ॿियूं धुरियूं विझी जेका बहराड़ी वारी सिंध आहे जो पीपल्स पार्टी जूं सीटूं तव्हां कट कयो। हाणे 10 सीटुनि जो फ़ाइदो पीपल्स पार्टी खे सिंपल मेजॉरिटी खां वधीक। ॿियो इहो त जेका MQM पाकिस्तान आहे या PSP आहे पाकिस्तान, हीअ जेका आहे मुस्तफ़ा कमाल वारी पार्टी, इहे सभु धुरियूं अर्बन रूरल गॾाए पोइ तव्हां हिकिड़ी कैंप ठाहियो, पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियो ऐं पोइ गवर्नमेंट पॉसिबल। जीअं हमेशह सिंध में NTPP को फार्मूला ठहंदो आहे, अहिड़ो को फार्मूला थिए त इन में को कबात कोन्हे। पर इहो वॾो सवालु हूंदो त नवाज़ लीग ऐं PTI कीअं गॾिबियूं ऐं नवाज़ लीग वरी MQM सां कीअं गॾिबी। पर हाणे MQM लंडन खां अलावा त शायदि हीअ जेके MQM आहिनि ॿई PSP ऐं MQM पाकिस्तान सभिनी लाइ क़ाबिल क़बूल हूंदियूं। उहे त हिकिड़े लिहाज़ खां इनडायरेक्ट इतिहादी आहिनि पीपल्स पार्टी जूं। ऐं तव्हां उहा ॾिठी ॻाल्हि त मूंखे नथो लॻे त पीपल्स सिंध में एॾो वॾो को टफ मुक़ाबिलो हूंदो या चांस हूंदो। पर इमरान ख़ान जो जेको दादू जो जलसो आहे उनखां अॻु में जेको शिराज़न ठठेवट जलसो कयो अथसि या ख़ुदि जेको जैकबाद में जलसो कयो अथसि, जेको मियां साहिबु कयो आहे, उन मां हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त पीपल्स पार्टीअ जे मुतबादिल इहे वॾियूं क़ुवतूं आहिनि ऐं सिंध में बिल्कुलु हिन खे सियासत करणु घुरिजे, अचणु घुरिजे, पंहिंजे सपोर्टरनि खे मालिकी करणु घुरिजे। त इन सां ॿाहिरां पीपल्स पार्टी बि थोरी एक्टिव थींदी, विजिलेंट थींदी, कुझु डिलीवर कंदी, कुझु बजट रोकंदी। हाणे त पीपल्स पार्टी जो मामिलो सिंध में हिकिड़ो फिक्स लॻो पियो आहे न त बाबा हीअ सभु शयूं असांजियूं आहिनि, जेके अचनि बि पिया रहियल वॾेरा जेके बचिया आहिनि सिंध में, उहे बि जेके NTPP कैंप में उहे अचनि पिया। तव्हांजा मदद वारो आख़िरी सीन ॾिठो, चूंडजनि पिया, इम्तियाज़ साहिबु गगम अची वियो, हुनखां अॻु में हिकिड़ी लंबी लिस्ट आहे जेके ईंदा रहनि था, अञा बि हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पाइप लाइन में। त इहो त थियो सिंध वारो सीन। पर जेका हीअ खत्री साहिबु ॻाल्हि कई, जेसीं ताईं तव्हां पंजाब में पीपल्स पार्टी इहो तासर नथी ॾिए ऐं इस्टेब्लिश नथी कराए कंहिं इतिहाद जे ज़रिए या सोलो लेवल ते त हू वधि खां वधि सीटूं खणंदा,
त इहो मुमकिन आहे त पीपल्स पार्टी अॻी गवर्नमेंट फॉर्म करे सघे ऐं हिन वक़्तु पीपल्स पार्टी 40-42 सीटूं आहिनि सभु मिलाए जुलाए माना पीपल्स पार्टी इनखे डबल करे 80-85 खणी वञे या 100 ते वञी पहुचे मामलो त ॿिया इतिहादी मिलाए पोइ हिकिड़ी का सिंपल मेजॉरिटी जीअं 2013 वारो फार्मूला आहे उन जे लाइ महिनत करणी पवंदी उन महिनत जे नतीजे तौर ई ज़रदारी साहिबु अॼु ख़ुदि एक्टिव थियो आहे पाण KP जा ई दौरा अॻ में झंग जा दौरा उनखां ॿी वर्किंग हुननि जो इहो अॼुकल्ह पीपल्स पार्टी जी स्ट्रेटजी सम्झ में अचे थी जेका रिपोर्ट बि थी आहे त सीट टू सीट वञो किथे किथे ॾिसो त असांजा माण्हू पावरफुल आहिनि उन्हनि खे तव्हां अकोमोडेट बि कयो इनकरेज बि कयो ॿियनि पार्टियुनि सां डील बि कयो ऐं उन डील में हिननि जा इतिहादी जेका आइडियल इतिहादी आहिनि उहे त सॼे मुल्क में हिकिड़ो त KP में मौलाना आहे ANP आहे कराची में या सिंध में असांजी MKM थी सघे थी ऐं हेॾे PTI हाणे इहे ॿ वॾियूं ताक़तूं आहिनि PTI ऐं पीपल्स पार्टी जेको हिकदमि ज़रदारी साहिबु ऐं इमरान ख़ान हिक ॿिए ते अटैक करणु शुरू कया आहिनि इहो हाणे ज़ाहिर ॿई हिक ॿिए खे इहो साबित पिया कनि त मां रियल अपोज़िशन आहियां अॻियूं पावर मुंहिंजो आहे इहो ॾिसूं त सेटल डाउन कीअं थो थिए जेकर सेटल डाउन जंहिं ॾींहुं थियो त सम्झ में अची वेंदी ॻाल्हि त कहाणी कहिड़े तरफ़ इहो तय करे चुकी आहे त कंहिं बि सूरत में इमरान खे स्पेस न आहे ॾियणी ऐं जे स्पेस न आहे ॾियणो त पोइ इहो तव्हां तय सम्झो त इहो वरी वोट स्प्लिट रहंदो स्पेस न आहे ॾियणो इहो रुॻो यूथ पार्टी फ़ैसिलो कयो आहे ॿियनि गुरुनि फ़ैसिलो इहो कोन न कयो। हे असल में ॿ अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि पाण उन नेशनल लेवल ते ॿ आहिनि न मथे तव्हां वरी गुरुनि त इहो फ़ैसिलो कोन करे चुकियूं त इमरान ख़ान खे स्पेस कोन्हे ॾियणो जहिड़ा हुनजा मथे फ़ैसिला गुरुनि जे आहिनि लाइ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जेके कटा U-turn खट्टी आहिनि। साहिबु हीअ जेका आर्मी चीफ हिन जनरल बाजवा जेका महीनो अॻु मुलाक़ात कई इमरान ख़ान सां उनखां पोइ हिकिड़ो PTI जे ज़रिए इनसाइडर्स सां हिकिड़ो इंप्रेशन पियो क्रिएट थिए त शायदि आर्मी बि हाणे कंसिडर करणु लॻी आहे ख़बर बाद में इहा पई त हीउ जेको जनरल राहिल शरीफ़ जो मामिलो मुखालफ़त पे थी जॻह। फोर्सिस वारो उनखे सेटल डाउन करिणो हो 5000 फोर्सिस वयूं ॿिया रिटायर्ड माण्हू पिया वञनि त उहे मूं लॻे इहो त इलेक्शन खां वधीक उनजा ॿिया इंट्रस्ट वधीक आहे बाक़ी पीपल्स पार्टी इहा कोशिशि करे पई त अस्करी इदारनि सां तव्हां ॾिसो रेंजर्स वारो मामिलो बि कीअं सेटल डाउन पियो थिए ॿियूं शयूं बि आहिनि त असांखे तव्हां एज़ अ सीरियस 5 साल ऑप्शन पीपल्स पार्टी इहो ई कयो गोॾा असल में सर ॾिसो पाकिस्तान जो जेको पावर स्ट्रक्चर आहे न उन में कहिड़ी पॉलिटिकल मगर नवाज़ शरीफ़ इन करे मज़ाहिमत वधीक करे थो त उनजो कहिड़े वॾे सूबे सां तालुक़ु आहे ऐं 2/3 मेजॉरिटी आहे पर मियां साहब जी बस की दरन सां मुफ़ाहिमत ऐं आहे ॿियो इहो त पंजाब जी सॼी ब्यूरोक्रेसी जेका आहे बिल्कुलु हिननि जे कंट्रोल में आहे मगर इन खां केरु मञे न मञे पाकिस्तान तव्हांजो पाकिस्तान जो जेको वॾो मीडिया उहो हिननि जे कंट्रोल में आहे ब्यूरोक्रेसी हिननि जे कंट्रोल में आहे बिज़नेस सॼो हिननि जे कंट्रोल में आहे हाणे ॾिसो न फ़ौज हिकिड़ी ॻाल्हि थी करे त उते हीअ ॿी ॻाल्हि थो करे मक़सदु इहो त हाणे मूं जेको तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई त हीअ हाणे माना उन्हनि जी शंगरीला में हाणे हिननि खे अफोर्ड ई नथा करे सघनि इमरान ख़ान असल में भउ बचाइनि था पर सुवालु इहो त छा इमरान ख़ान समूरियूं ॻाल्हियूं हिननि जूं मञे वेंदो ईंदड़ सेटअप में इहो मियां साहब जे बारे में इहा ॻाल्हि तय आहे कंहिं हवाले सां त मियां साहब खे अॻियूं टर्म न ई ॾियणो पोइ तय कीअं थिए ॾिसजे त वोट कहिड़ो थो पए ऐं धुरियूं केॾियूं पसंदि करे केरु केतिरो परफॉर्म थो करे टॉन लीक्स त साहिबु उहा त तय आहे उन में लॻे ईअं पोइ जेके इंप्रेशन्स आहिनि त मरियम नवाज़ शरीफ़ हे जहिड़ो फ़ैसिलो आहे अहिड़ो ई हूंदो अॼुकल्ह लॻे इहो रिपोर्टूं लिखण वारो अहिड़ो माण्हू वेठो आहे जे कंप्यूटर पाण इस्तेमालु कंदा आहियूं त उन में कंट्रोल दॿाए तव्हां डिलीट कंदा त उहो सॼो उहा ॻाल्हि ई डिलीट थी वेंदी आहे मरियम नवाज़ शरीफ़ जो नालो पोइ चाहे डॉन लीक हुजे चाहे हीअ हुजे पानामा वारो फ़ैसिलो हुजे का कुवत ज़रूरु अहिड़ी आहे जेका हर ॻाल्हि तां डिलीट कराए रही आहे ॻाल्हियूं अचनि थियूं तारिक फातमी वारियूं ऐं जेकॾहिं उनखे ज़िम्मेवार करार ॾींदा त हिकिड़ो नओं सुवालु थींदो त फॉरेन अफेयर जा मामला संभालींदड़ माण्हू जेकॾहिं एतिरो राज़ नथो रखी सघे त हुन ॿियो छा कयो हूंदो चलो वॾी महिरबानी तव्हांजी उरे साहिबु तव्हांजी महिरबानी नाज़रीन असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त अल्लाह भाई।